मीरपुर माथेले में अवांखे आगाह क्यों त सिंध हुकूमत पारां मुस्तहिक माण्हुनि में बकरियूं ऐं कुकड़ियूं विराइण वारो सिलसिलो जारी आहे। वधीक 74 खानदाननि में बकरियूं ॾिनियूं वयूं आहिनि। अवांखे अपडेट कंदालूं। अहम ख़बर आहे, सिंध हुकूमत पारां मुस्तहिक माण्हुनि में बकरियूं ऐं कुकड़ियूं विराइण वारो सिलसिलो जारी आहे। वधीक 74 खानदाननि खे बकरियूं ॾिनियूं वयूं आहिनि। पीपी जे ज़िले सदर मीर बाबर खान, डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक इम्तियाज़ शाह ऐं इतलात सेक्रेटरी बकरियूं ॾिनियूं आहिनि। सर्वेबाज़ जिन खानदाननि में खुराक जी खोट आहे उन्हनि खे बकरियूं ऐं कुकड़ियूं फ़राहम कयूं वयूं आहिनि। इहो चवणु आहे इम्तियाज़ शाह जो। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं लतीफ़ वसीर खां। जी लतीफ़। जी बिल्कुल, फिशरी जे लाइव खाते पारां जरवार में 74 खानदाननि में बकरियूं विराई वयूं, बकरियूं ऐं कुकड़ियूं विराई वयूं। उन मौके ते पीपल्स पार्टी ज़िले सदर मीर बाबर खान लुंड ऐं ज़िले इतलात सेक्रेटरी रफ़ीक मंगी समेत केतिरा ई मुस्तहिक उते मौजूद हुआ। जंहिं दौरान बाबर खान लुंड उन्हनि खानदाननि में बकरियूं विरायूं, पर उन मौके ते अब्दुल रफ़ीक मीरानी पारां जो चवणो हो मंगी पारां त जेके ही कुकड़नि विराइण वारो जो अमल आहे इहो ख़ासि तौर ते हिकु न्यूट्रिशन जेके ॿारनि जी ग़िज़ा जी किलत हुई उन्हनि ॿारनि में सर्वे थी। उन दौरान उन्हनि माण्हुनि खे विरायूं पिया। ख़ासि तौर ते ज़िले घोटकी अंदरि जेके 1674 खानदान आहिनि उन्हनि में ही बकरियूं ऐं कुकड़ियूं विराई वेंदियूं ऐं फी खानदान जेके मुस्तहिक आहिनि उनमें 5 बकरियूं ऐं 10 कुकड़ियूं जेके ॾिनियूं पियूं वञनि। ही जरवार में अहिड़ो प्रोग्राम थियो, तकरीब थी। उनखां पोइ जेके ॿियूं यूनियन काउंसिल आहिनि उते बि पारां जेके उन चयो त विराई वेंदी हुई। ज़िले घोटकी में गुज़िरियल 1 महीने खां वठी मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल में कुकड़ियूं ऐं बकरियूं ॾिनियूं पई वयूं। जी ठीक है लतीफ़, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह खणण लाइ।